वेलकम बैक। इते अहम मामले जो जिक्र कयूं था। उमरकोट में सुन्नत तोहर दौरान डॉक्टर नींगर जो नाज़ुक उज़वो वठी छॾियो। नींगर के इन्फेक्शन थी वियो आहे। नींगर अशरफ थेबो जे वारसनि तरफ़ां एहतजाज भी कयो वियो। नींगर जे वारसनि जो चवणु आहे त कुछ हफ़्ता अॻु निजी क्लिनिक ते डॉक्टर अली नवाज़ नींगर जे सुन्नत तोहर दौरान संगीन लापरवाही कई। नींगर जी तबियत ख़राब थियण ते खेसि साॻी डॉक्टर वटि आंदो ऐं डॉक्टर कूड़ा दिलासा ॾेई वापसि मोटाए छॾियो। नींगर खे पोइ वारसनि कराची ऐं हैदराबाद वञी डॉक्टर्स वटि ॾेखारियो ऐं डॉक्टर्स जो इहो चवणो त हाणे नींगर जो नाज़ुक उज़वो ठीक न थी सघंदो। डॉक्टर जी संगीन लापरवाही सबबि नींगर जी ज़िंदगी ख़राब थियण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि तरफ़ां डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई जो बि मुतालबो कयो वियो आहे। उमरकोट में सुन्नत तोहर दौरान डॉक्टर नींगर जो नाज़ुक उज़वो वठी छॾियो ऐं नींगर खे इन्फेक्शन थी वियो आहे। इन मामले ते वधीक कुछ अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर अवी गोस्वामी खां। अवी, छा मामलो हुयो, थोड़ा तफ़सील ॾिजो। हाँ बिल्कुल हमीर 5 महीना अॼु खां पहिरीं गोलीमार ग्राउंड जी जेका व्यवहार वसाण आहे भानी थेबो अॼु ॾोहिटे जेको आहे मैसूम अशरफ थेबो जे डॉक्टर जेका अली नवाज़ जी शाहानी जेका अवी, तौर सुन्नत तव्हां सां गॾु ई मौजूद रहो। अली नवाज़ शाहानी भी असां सां गॾु मौजूद आहिनि जिन डॉक्टर या सुन्नत कई। डॉक्टर साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ के वक़्तु ॾियण जे लाइ। वारस इहो चवनि था त डॉक्टर अली नवाज़ सुन्नत तोहर दौरान संगीन लापरवाही कई। नींगर खे हाणे इन्फेक्शन थी वियो आहे। छा चवंदो आहे इन ते? नींगर रिकवर कंदो? ठीक है। डॉक्टर अली नवाज़ शाहानी इन मामले ते ॻाल्हाइण पई चाहियो, पर हाणे असां ॿीहर राब्तो करण जी उन्हनि सां कोशिशि कयूं था। अभी वधीक अपडेट्स ॾिजो इन मामले बाबति। आज बिल्कुल तो सुन्नत करण जे करे डॉक्टर जेका मैसूम अशरफ थेबो जो जेको पूरो नाज़ुक उज़वो जेको उहा कटी छॾियो आहे। 5 महीननि ताईं ऐं मुतासिर जेका ख़ानदान खे जेका आसरा जेको पिणु ॾींदो रहियो त ॿार जो नाज़ुक उज़वो जेको सही थी वेंदो। पर बेवा जेको भानी थेबो जेको या आसरनि खां पोइ जेको अॼु प्रेस क्लब ते अची मीडिया सां जेको ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे ॾोहिटे जो जेको डॉक्टर अली नवाज़ शाहानी आहे जेको तौर करण ते करे ऐं पूरो जेको उज़वो जेको आहे कटी छॾियो आहे। 5 महीननि ताईं जेको असांखे आसरा जेको बि ॾींदो रहियो, पर अशरफ जो नाज़ुक उज़वो जेको आहे उहा ठीकु जेका बिल्कुलु न थी सघियो आहे। पर ॿिए डॉक्टर खे ॾेखारण ते डॉक्टर जेको चयो त हाणे इहो उज़वो जेको अॼु सही नथो थी सघे। डॉक्टर अली नवाज़ शाहानी अॼु बेवा जो चवणु आहे त डॉक्टर अली नवाज़ शाहानी असां मिसकिननि सां जेको वॾो ज़ुल्म कयो आहे ऐं इन ॿार जी ज़िंदगी जेका उहा तबाह करे छॾी आहे। जेको वक़्त वारनि पूरे मामले जो नोटिस वठी डॉक्टर ख़िलाफ़ जेका कार्रवाई करे मुंहिंजे ॾोहिटे अशरफ जो जेको इलाज कराइण जी जेको ज़िंदगी तबाह थियण खां जेको बचाए सघे। जी अवी, तव्हां असांखे हिन मामले बाबति तफ़सील ॾिना। असां कोशिशि कयूं पिया डॉक्टर अली नवाज़ शाहानी खे बि। ठीकु आहे। डॉक्टर अली नवाज़ शाहानी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते आहिनि। डॉक्टर साहब, इन वाक़े बाबति असांखे ॿुधाइजो, ही कॾहिं जो मामिलो आहे? नींगर खे इन्फेक्शन थियो आहे हाणे? मूंखे एग्ज़ैक्ट डेट त यादि न आहे, पर मैं त 2 महीननि जो पुराणो वाक़ियो आहे। ये 2 ॿाहिरि आया हुआ, उन्हनि जी सर्कमसीजन यानी ख़तनो हो। जी ठीकु आहे। त ख़तनो हिकिड़ो त ठीकु थी वियो। ॿिए खे जेको आहे 4-5 ॾींहं खां पोइ जॾहिं उनखे दुबारा ॾेखारण आया त हुते इन्फेक्शन थी वियो, पस भरिजी वियो। न ॿार आहिनि डर्टी रहनि था वीचारा, कमरियुनि में वारनि में मिटियुनि में हेॾां होॾां आयूं त ॿार केयर कोन था कनि। हालांकि आउं एंटीबायोटिक बि घटि ॾींदो आहियां, ख़तनो वग़ैरह हूंदो आहे तॾहिं बि शायदि उन्हनि न खारायो या इन्फेक्शन आहे कॾहिं किथां बि लॻी सघे थो। त उहो इन्फेक्शन हुनखे सीवियर लॻो जेको आहे। आया बि वरी 5-6 ॾींहंनि खां पोइ त पोइ वरी जेको आहे हुनखे साफ़ वाफ़ करे इन्फेक्शन जेको आहे वरी हुनखे बि टाइम लॻो इन्फेक्शन खे ठीकु करण में। थियो त ॿारु ठीकु हो। अच्छा, हाणे इनखे पोइ नतीजो इन्फेक्शन में इहो थियो त थोरो जेको पेशाब जी नाली आहे त उनजी नैरोइंग थी वई। नैरोइंग माना उहा जॾहिं बि इन्फेक्शन थींदो आहे त उहा वरी सोढ़ी थी वेंदी आहे। त उन में जेको आहे सो वरी कैथेटर लॻाए छॾियो आहे। कैथेटर लॻाए छॾियो। मूंखे बाबा हीअ हाणे घटि में घटि 15 ॾींहं 20 ॾींहं पवंदो इहो कैथेटर रहे त जीअं दुबारा कढूं त उहा नाली जेका आहे असां सोढ़ी न थिए। जेकॾहिं जल्दी कढंदासीं त नाली जेका आहे असां सोढ़ी थी वेंदी। डॉक्टर साहब, नंढड़ो ॿारड़ो आहे, उन जी जेका कॉम्प्लिकेशन आहे इन वक़्तु तकलीफ़ वधंदी पई वञे। डॉक्टर्स जेके हैदराबाद या कराची में आहिनि उन्हनि वारसनि खे चयो आहे त हाणे शायदि नींगर रिकवर न करे सघे। इहो इन्फेक्शन हू ॿुधाइनि पिया त सीरियस मामिलो आहे। अव्हां इहा उमेद ॾेखारियो पिया त ॿारड़ो ठीकु थी वेंदो 15 खां 20 ॾींहंनि में? बिल्कुलु बिल्कुलु असांखे इहा उमेद आहे त ॿारड़ो जेको आहे सो ठीकु थी वेंदो। हुनजी
नाली में कैथेटर विधल आहे त उहो कैथेटर जॾहिं रहंदो 15 ॾींहं 20 ॾींहं त उहो कैथेटर जेको आहे सो त नाली पंहिंजी जॻह ठाहे वठंदी। डॉक्टर साहब, अगर तव्हां तजुर्बेकार डॉक्टर आहियो, इन खां पहिरियां बि अहिड़ा माइनर ऑपरेशन्स कंदा रहिया आहियो, त पोइ ही ॿिनि भाइरनि मां हिकिड़ो केस ख़राब कीअं थियो? बाबा हाणे यार तव्हां हाणे सम्झू माण्हू आहियो त इंसान मतिलबु असां सर्कमसिजन कंदा आहियूं, ॿाहिरि ज़ाहिर हुनखे दाख़िल कोन कंदा आहियूं, ॿाहिरि जॾहिं वेंदो आहे घर त उते इन्फेक्शन थी सघे थो न। हाणे इन्फेक्शन ॿाहिरि आहिनि, असांजा वीचारा ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि खे साञे बि कोन्हे, पोइ मिटीअ में पिया रांदि रहंदा आहिनि, का हुन ते जेको आहे ख़्यालु कोन कंदा आहिनि, पोइ इन्फेक्शन न थिए त हाणे असां महीने में केतिरा था करियूं, कॾहिं कंहिंखे कोन थियो, या जेकॾहिं थिए थो कंहिंखे मामूली थियो त हिनखे सीवियर इन्फेक्शन थियो जंहिंमें पस भरिजी वियो सॼो, ई जॾहिं आयो ॾिठोसीं त अड़े ही त सॼो पस सां भरियो पियो। त उनखे पोइ कोशिशि कईसूं, ज़ाहिर असांखे औलाद आहे अहिड़ी कटार करे ऐं असां तमामु घणा परेशान आहिनि, उहे वारिस एहतिजाज करण ते बि मजबूर थिया आहिनि, उहे चाहिनि था त कानूनी कार्रवाई बि थिए लापरवाही करण ते, नींगर जी जिनसी माज़ूरी थी सघे थी। लापरवाही का बि कोन्हे, लापरवाही कोन्हे, लापरवाही हाणे यार हाणे अवी पाण हेॾो सम्झू माण्हू आहियो त हिकिड़ा डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर MBBS 3 साल नौकिरी जेको समय सर्कमसिजन कनि था, उहो हिकिड़े जे लाइ जेको आहे तो ख़राबु थी वियो। इहो ईअं हूंदो आहे न, को ड्राइवर वीचारो हूंदो आहे सॼो ॾींहुं हुनजा मालिक तारीफ़ कंदा आहिनि बाबा तो जहिड़ो ड्राइवर ई कोन्हे, पोइ हिकिड़ो ॾींहुं जेकॾहिं थोरो विच में थोरो को किथे खॾे में लॻी वियो तो जहिड़ो त को हिते हाणे नींगर जी, डॉक्टर साहब तव्हां हिन मामले खे अगरि थोरो सीरियसली ॾिसो त हिकिड़े नींगर जी ज़िंदगी जो सुवालु आहे, जिनसी माज़ूरी थी सघे थी उनखे सॼी ज़िंदगी जी, वारिस इहे था चवनि त इंशाल्लाह कोन थींदी। ॾिसो मतिलबु ॻाल्हि जो इहा आहे, तव्हां बसि हिकिड़ी ॻाल्हि खे खणी वेंदा, ठीकु है इन्फेक्शन थियो आहे, इन्फेक्शन थियो आहे, ज़ाहिर आहे असां हिते इन्फेक्शन कोन कयो आहे, ॿार आहिनि घर वञनि था 5-6 ॾींहं उते मीटिंग में था रांदि रहनि था, कंहिंखे नथो थिए त पोइ अलाह साईं बचाए थो, नथो थिए, लेकिन इन्फेक्शन थिए थो त इन्फेक्शन कंहिंखे बि थी सघे थो। इवन पाण वॾा बि आहियूं, जेकॾहिं थोरो घणो त किथे को कॾहिं हथ में को फोड़ो निकिरी आयो, कॾहिं उते को निकिरी आयो, इन्फेक्शन आहे। इन्फेक्शन जिते हिकिड़ी शइ वढियल आहे, ख़तमु थियल आहे, उते इन्फेक्शन जा वरी वधीक चांस आहिनि। डॉक्टर साहब तव्हां सिर्फ़ु इन्फेक्शन ताईं ॻाल्हि कयो पिया, पर वारिस इहो चवनि था त डॉक्टर जी लापरवाही जे करे पहिरियां इन्फेक्शन थियो ऐं हाणे नींगर जो जेको नाज़ुक उज़वो आहे उहो सॼो कटियल आहे, ऐं उनजी ॿीहर ईअं ग्रोथ कीअं मुमकिन आहे, जेको मां ॿुधायो पिया त इहो मामिलो अहिड़ी तरह हल थी वेंदो ऐं इन्फेक्शन ख़तमु थी वेंदो 15 ॾींहंनि में? जनाब को कटियल कोन्हे, कटियल बिल्कुलु कोन्हे। ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिर आहे इन्फेक्शन थियो, उते कारो थोरो थी वियो, गैंग्रीनस टाइप जो थियो, उहो पार्ट जेको आहे सो हुनखे डॉक्टर साहब तव्हां इनखे ईअं बिल्कुलु ई रद्द पिया कयो त न कटियल नाहे, पर जेके फुटेजिस असां वटि आहिनि असां बदकिस्मती सां उहो ॾेखारे नथा सघूं, असांखे उहो ब्लर करणा पिया आहिनि, पर जॾहिं एहतिजाज करण ते वारिस मजबूर थिया आहिनि त मामिलो न मतिलबु आहे त एतिरो संगीन आहे। अवां सिर्फ़ु इन्फेक्शन जी ॻाल्हि कयो पिया, पर नाज़ुक उज़वो कटियल आहे ॿारड़े जो, इनजी ॿीहर कीअं ग्रोथ मुमकिन थी सघंदी? तव्हांखे ॿुधायां थो कटियल कोन्हे, कटियल कोन्हे। तव्हां असल में जॾहिं इन्फेक्शन थिए थी ॿारड़ो इहा जेका रिट्रैक्ट थिए थो, स्किन थोरी हुनमें स्किन जे अंदरि डिप थो थी वञे, छो त इन्फेक्शन जे करे ॿारड़ो जेको पेनिस आहे न उहो रिट्रैक्ट थो थिए, पोइते थो थिए। हाणे उन ॻाल्हि खे ई माण्हू सम्झनि कोन था, ही त मेडिकल जी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां यकीन करियो असां हाणे अवी पाण यार एॾो सम्झो था, सम्झू आहियो मतिलबु अवांजा 1000 केस ठीकु थी वञे, हिकिड़े दफ़ा को इन्फेक्शन थिए त हाणे उहो डॉक्टर साहब पर इन्फेक्शन त रिकवर थी थो सघे, पर हींअर जेका एतिरी सीरियस सिचुएशन आहे उन ॿारड़े सां, इन ॿारड़े खे जेका तकलीफ़ आहे उन जे लाइ तव्हां चओ पिया त 15 ॾींहंनि में इन्फेक्शन ख़तमु थी वेंदो। अदा ॻाल्हि इहा आहे तकलीफ़ जेका ॿारड़े खे आहे न, हिकिड़ी ॿारड़े खे आहे, उनखां पोइ ॿिए नंबर ते उनजे डॉक्टर खे आहे, ॿिए कंहिंखे बि कोन्हे। ॿियो सभु इहे ख़बरूं छपाइण जे लाइ, रेटिंग जे लाइ सभु कुझु घणो कुझु दोस्त कनि था, पर असुल तकलीफ़ जेका आहे सा उन्हनि जे माइटनि खे ऐं ॿियो डॉक्टर खे हूंदी आहे। डॉक्टर जंहिंजो सॼो ॾींहुं ख़िदमत करणु कमु आहे, जंहिंजो 24 कलाक ख़िदमत करणु कमु आहे, जंहिं पूरी ज़िंदगी इंसानियत जी ख़िदमत कई आहे, मुंहिंजे नाले बि तव्हां कंहिंखां पुछी ॾिसो, ऐं जंहिं पूरी ज़िंदगी इंसानियत जी ख़िदमत कई आहे, ऐं उहो माण्हू उनखे पंहिंजे ॿारड़े जो या पंहिंजे मरीज़ जो एहसासु वधि में वधि हूंदो। पहिरें नंबर ते ठीकु आहे माइटनि खे हूंदो, पर माइट मेडिकली कंहिं ॻाल्हि खे कोन था सम्झी सघनि न।
माइटनि खे इहा ख़बर कोन्हे इंफेक्शन थींदो छा आहे, इंफेक्शन जे ख़राब थिए पस पवे गैंग्रीनस टाइप जो थिए त उनजा कॉन्सिक्वेंसिस कहिड़ा आहिनि, उहो वीचारा चवंदा बसि हीअं थी वियो हूअं थी वियो, उन्हनि जो ॾोह बि कोन्हे, उन्हनि जो ॾोह बि कोन्हे। बाक़ी ॿी के डॉक्टर ऐं सिर्फ़ु मतिलबु इहो ई आहे इंशाअल्लाह ताला ई महीने जे अंदरि अंदरि ठीकु थी वेंदो, को मसइलो कोन थींदो। बाक़ी हाणे प्रॉब्लम हिकिड़ो थियो आहे, कॉम्प्लिकेशन थियो आहे, हिकिड़ो इंफेक्शन थियो आहे, हुनजो कॉम्प्लिकेशन आहे, उनखां इनकार कोन्हे। हाणे डॉक्टर साहब अगर जेके सुञाण घुरियो हुयो, जेके सम्झू घुरियो हुयो, उन खे सम्झी सघो था, ठीकु आहे न। कॾहिं कॾहिं तव्हां मतिलबु जेको आहे लिखंदे लिखंदे बि किथे को नुक़्तो कोन थो अचे, को नुक़्तो अॻिते बि थी सघे थो, को पोइते बि थी सघे थो, को लफ़्ज़ कहिड़ो बि थी सघे थो, उहा पंहिंजी जॻह ते, या उन ते को मस बि किरी सघे थी, उन ते को पाणी बि किरी सघे थो। अहिड़े नमूने सां इंफेक्शन कंहिं बि टाइम ते नंढड़ा ॿार आहिनि, असां वरी ॿारनि जो माहौल आहे उन में भला 100 ॿारनि खे नथा थियनि, लेकिन हिकिड़े खे इंफेक्शन थी वियो त हाणे थी वियो त उन में मतिलबु असां वरी उनखे कवर करण जी कोशिशि पिया करियूं। डॉक्टर साहब कहिड़ियूं मेडिकेशन्स ॾिनियूं पियूं वञनि ॿार खे हिन वक़्तु? हा, कहिड़ियूं मेडिकेशन्स ते अवां उनखे रखियो आहे, उनखे एंटीबायोटिक्स ते रखियो आहे अवां, या सिर्फ़ु इहो जेको अवां एंटीबायोटिक ते रखियो आहे, मुंहिंजे ख़्याल में लेंज़ोलेट आहे ऐं प्लस ब्रोफिन आहे, ॿिनि ते। अवां सम्झो पिया अगरि इहा ट्रीटमेंट बहितर नमूने नथी थिए त कंहिं सीनियर कंसल्टेंट खे ॾेखारणु घुरिजे न नींगर खे? अच्छा, मूंसां गॾु सर्जन हिते जेको आहे सो बि गॾु इन मामले में गॾु वीचारो उहो बि करे वेठो पंहिंजे लिहाज़ खां। लेकिन पहिरियों जेको मरहलो आहे न, पहिरें मरहले में इहो हो त जेको इन जे मथां जेको आहे जेका नाली आहे न, जॾहिं इंफेक्शन थिए थो त उहा नाली सोढ़ी थी थी वञे, उहा नाली सोढ़ी थिए तंहिंजे करे उन में पहिरीं त कैथेटर विझी उन नाली खे पहिरीं नाली जेकॾहिं माण्हू खोले न कैथेटर न विझे त वरी उहा बंदि थियण जा इम्कान हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहा नाली उन में इंटेक्ट रहंदी, मतिलबु कैथेटर उन में रहंदो त नाली इंटेक्ट थींदी। 15-20 ॾींहंनि खां पोइ नाली कढंदासीं त पेशाब जी नाली पंहिंजे लिहाज़ खां इंटेक्ट रहंदी, उहा दोबारा चिपकंदी कोन, दोबारा वरी बंदि कोन थींदी। उन खां पोइ इंशाअल्लाह ताला ही पंहिंजो अलाह बहितर कंदो। मतिलबु डॉक्टर साहब अगर तव्हां एतिरी ख़ातिरी करायो था त डॉक्टर साहब अगर तव्हां एतिरी ख़ातिरी करायो था त ॿार जो इन्फेक्शन आहे ऐं उहो इन्फेक्शन बहितर थींदो, जेके वारिस चवनि था त नाज़ुक उज़वो ई कटिजी चुको आहे, ज़ाया थी चुको आहे, इहा ॻाल्हि ईअं नाहे त उन्हनि जी का मुलाक़ात तव्हांखे सीनियर डॉक्टर सां कराए उन्हनि जा ख़दशा त घटि में घटि ख़तमु थियणु घुरिजनि ताकी उहो मुतमइन रहनि त नुक़सानु नाहे। हिनजो वीचारी हिनजी आबादो नानी आहे या ॾाॾी आहे उहा ई ईंदी हुई। कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो छोकिरो आयो, उन हितां मूंखां ॿुधाए, मूं सॼो ॿुधियो, पोइ मुतमइन थी वियो। पर ख़बर अथव छा आहे, असांजी जेका दुनिया आहे न डॉक्टरी जी, असांजा बि काफ़ी दोस्त हूंदा आहिनि, काफ़ी असांजा तव्हां हिन माहौल में रहो था करियो था, तव्हां कंहिंखां पोइ पुछंदो त आउं सम्झां थो बींग ए डॉक्टर हिते जेके मुंहिंजूं ख़िदमतूं आहिनि शायदि कंहिंजूं न हुजनि, पर अवां 1000 माण्हुनि खे ठीकु कयो या 1000 ॻाल्हियूं अवां जूं ठीकु थियनि, किथे हिकिड़ो अवां जी का बि ॻाल्हि हूंदी हुनखे बहानो। ठीकु आहे। डॉक्टर अली नवाज़ टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ महिरबानी। डॉक्टर अली नवाज़ जंहिं इहो सुनत तौहर कयो, संदसि इहो चवणु आहे त ॿार खे इन्फेक्शन थियो आहे। वारसनि तरफ़ां इहो चयो पियो वञे त नींगर खे इन्फेक्शन खां पोइ हुनजो नाज़ुक उज़वो ई कटियलु आहे ऐं हैदराबाद ऐं कराची जे डॉक्टर्स जो इहो चवणु आहे त हाणे उनखे जिन्सी माज़ूरी थी सघे थी, पर डॉक्टर अली नवाज़ जो इहो चवणु आहे त इन्फेक्शन ईंदड़ 15 ॾींहंनि में हू बहितर करण जी कोशिशि कंदो ऐं एतिरी संगीन सूरत हाल न थींदी जेतिरो हिन वक़्तु वारिस परेशान आहिनि। वारसनि अॼु उमरकोट प्रेस क्लब पहुची हिन मामले ते एहतजाज बि कयो ऐं लापरवाही कंदड़ डॉक्टर ख़िलाफ़ उन्हनि कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।